तारफ़ कजो करायो। मोहम्मद मसनू प्रेसिडेंट पेटेल ऑफ तलका शहीद फाजल राव डिस्ट्रिक्ट पदीन। ही जो सिस्टम हींअर सिंध गवर्नमेंट लागू कयो आहे एजुकेशन डिपार्टमेंट जे टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ जे लाइ, अॼु मुंहिंजो सॼो 11वें ॾींहुं रखियलु आहे तलका शहीद फाजल राव में। इन सिस्टम खे तव्हां कीअं था सम्झो, हीउ केतिरो फ़ाइदेमंद थींदो तव्हां स्टाफ लाइ जो मामला थींदा या न? असां इन सिस्टम जेको गवर्नमेंट पॉलिसी लागू कई आहे, हालांकि गवर्नमेंट त रोज़ नयूं पॉलिसियूं लागू करे थी, कॾहिं फिंगर प्रिंट, कॾहिं बायोमेट्रिक वारा था विजिटर, ऐं उन खां अलावा अॼु फेस वेरिफिकेशन सेंटर में मौजूदु आहियूं। असां उस्तादनि खे फैसिलिटेट कयो आहे सेंटर ते, ऑफिसर सां गॾिजी बि असां उस्ताद जी रहनुमाई कई आहे। असां चऊं था इहो कमु सुठो आहे, पर इन में असांजा कुझु ख़दशा आहिनि, उहे केरु दूरि कंदो। उहे ख़दशा आहिनि त हिकिड़ो उस्ताद जेको हिकु यूसी खां ॿी यूसी में बदिली थियल आहे, जॾहिं बारिश जी मौसम अचे थी त उहो उस्ताद उन बारिश में कचे पटड़ियूं आहिनि, रोड रस्ता आहिनि कोन, रोडनि जो नेटवर्क आहे कोन असांजे इलाइक़े में, उहो उस्ताद उते 60 किलोमीटर कीअं पहुचंदो ऐं कीअं टाइम ते हाज़िरी लॻाईंदो। जेकॾहिं 2 ॾींहं 15 ॾींहं रस्ता कटिजी वेंदा आहिनि, तव्हां सहाफ़ियुनि खे बि ख़बर आहे, सियासी समाजी माण्हुनि खे ख़बर आहे, हिते 15 ॾींहं रस्तो ई न हूंदो आहे माण्हुनि जे अच वञ जो, उते उस्ताद कीअं पहुचंदो ऐं कीअं हाज़िरी ॾींदो। उन खां अलावा जेके उस्ताद हिकिड़ी यूसी खां ॿी यूसी में बदिली थियनि, पहिरियां त उन्हनि जो निज़ाम हुजणु खपे त हर उस्ताद पंहिंजी यूसी में हुजे। घटि में घटि 15 खां 20 किलोमीटर में हूंदो त पंधु वर खणी पुॼी वेंदो। पर जेको 100 किलोमीटर खां अचे थो या 80 किलोमीटर खां उस्ताद अचे थो, उहो भले खणी हुनखे 30 किलोमीटर रोड मिले, पर 30 किलोमीटर खां जेको 30 किलोमीटर ॿिया पाणी मां वेंदो, उहा पंहिंजी बाइक खणी ईंदो, उते छॾींदो, उन जी सिक्योरिटी जो रिस्क केरु खणंदो ऐं उहो कीअं इन शइ खे मैनेज करे सघंदो। सो असांजो उन सां गॾु ॿियूं इहा बि गुज़ारिश आहे गवर्नमेंट खे, सही पॉलिसी भले लागू करियो, उस्ताद बिल्कुलु पंहिंजी ड्यूटी जो पाबंद थींदो, पाबंद आहे बि। जेकॾहिं गंद घोसड़ियूं आहिनि त उन्हनि जा असां कॾहिं उन हामी न रहिया आहियूं, न रहंदासीं। घोसड़ो उस्ताद जी हिमायत पेटेल कंदी न कंदी, पर गवर्नमेंट बि उनखे फैसिलिटी करे स्कूलनि खे, शागिर्दनि जे वेहण जे लाइ डेस्कूं कोन्हे, उस्ताद जे फैसिलिटी कोन्हे, स्कूल जी छित कोन्हे या किथे स्कूल ई कोन्हे, उहे केरु ठाराईंदो। घटि में घटि शुरूआति जेका आहे इंफ्रास्ट्रक्चर थियणु खपे, जिते ॿार त फैसिलिटेट थी सघे। असां वटि स्कूल में ॿार फैसिलिटेट आहिनि ई कोन, ऐं टीचर खे फैसिलिटेट करण जे बजाए हुनखे सिर्फ़ु बाउंड कयो वञे, मां तोखे ड्यूटी ते अचिणो आहे, सुबुह जो अचे ऐं पंहिंजी ड्यूटी टाइम ते वञे। ॿार न हूंदो स्कूल में, असां छा अची कंदो? तव्हां स्कूल ठाहियो, बिल्डिंगूं ॾियो स्कूलनि खे, उनखे फर्नीचर ॾियो, उन इंफ्रास्ट्रक्चर बहितर करियो। आउं सम्झां थो हींअर जेके IPA फेस जा जेके टीचर भर्ती थिया आहिनि, न मञा को चंद अहिड़ा हूंदा, दवाई नथो ॾियां। बाक़ी अक्सर तव्हांजे 95% उस्ताद स्कूल में हाज़िर आहे, ॿारनि खे महिनत सां पढ़ाए पियो, पर उनखे हाणे बदिलनि कयो पियो वञे। अहिड़ियूं पॉलिसियूं हाणे घटि में घटि तव्हां स्कूलनि खे फैसिलिटेट करियो, उस्ताद तव्हां ताउन कंदो, महिरबानी।